जीअं त अवां ॾिसो पिया मलीर जे अंदरि क्रिकेट मलीर बैराड़ी जे अंदरि काफ़ी सारी क्रिकेट खेॾी वेंदी आहे उहा कडाब खां वठी इब्राहिम हैदरी ताईं। पर अवां ॾिसो स्पोर्ट जे हवाले सां फुटबॉल जा काफ़ी सारा स्टेडियम्स आहिनि, पर अॼु ॾींहं ताईं मलीर जे बैराड़ीअ में जंहिंमें कडाब टाउन जा उहे बैकवर्ड एरियाज़ उन्हनि में अञा ताईं हार्ड बॉल जो को स्टेडियम कोन्हे जीअं असांजा यंगस्टर्स उहे निकिरनि अॻियां अकेडमी लेवल ते वञनि ऐं असांजा PSL लेवल ते वञनि। जीअं कुर्बान बरोई उहो हिकिड़ो प्लेयर अॻियां उन बिड में हो, पर असीं चऊं था त अहिड़ा 100 प्लेयर निकिरनि, पर उन लाइ करे गवर्नमेंट खां असीं इल्तिजा था करियूं त अहिड़ियूं फैसिलिटियूं मुहैया कनि जीअं हिन माहौल खे हिन मुआशरे खे असीं ॿियनि तबाहियुनि खां बचाए सघूं, असीं हिन सोशल कम में असीं स्पोर्ट में आणे सघूं। ऐं असां उमेद था करियूं त आईंदा जेको टेन्योर आईंदा जेकी असांजा जेके खटियल नुमाइंदा आहिनि उहे इन ॾांहुं पंहिंजो ज़हन राग़िब कंदा ऐं असांखे सुठा ग्राउंड ॾींदा जीअं असां हिते माना सुठे नमूने रांदियूं खेॾी सघूं। जहाँ तक असां ॻाल्हि करियूं त हमेशह मूं ॾिठो त चाहे फुटबॉल हुजे या क्रिकेट हुजे उहो हमेशह इन हवाले सां पेश हूंदो आहे। GFS जे हवाले सां मूं जेको किरदारु ॾिठो आहे ऐं अॼु बि असां उमेद था करियूं हुन मां सुठाई जी बहितरी जी त असांखे को हिकिड़ो ग्राउंड जंहिंमां असांखे ग्रास कराए ॾिनी वञे या असांखे स्टेडियम लेवल ते बनाए ॾिनी वञे त असां हुन मां सुठी उमेद करे सघूं था।